You're watching Ash Resources. हेलो एवरीवन, हाउ आर यू? होप यू आर डूइंग वेल। सो गाइज, आज मैं आपको सिखाने वाली हूँ कि हमें सिंधी में सलाम दुआ कैसे करनी चाहिए। सो लेट्स स्टार्ट। सबसे पहले आप पूछेंगे तव्हां जो नालो छा आहे? व्हाट्स योर नेम? व्हाट इज़ योर नेम? जवाब में मुंहिंजो नालो डैश आहे। माय नेम इज़ डैश। तव्हां केरु आहियो? Who are you? मेहरबानी, थैंक यू। मेहरबानी करे, प्लीज़। हा, यस। न, नो। कीअं आहियो? कहिड़ा हाल आहिनि? हाउ आर यू? ओके, थैंक यू, बाय बाय।